खैरपुर मां ख़बर ॾींदा आहियो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में बरसाती पाणी जी नेकाल रिलीफ बहाली ऐं ॿियनि उपायनि ते अमल दरामद लाइ जोड़ियल कमेटी जो ॿियों अहम इजलास DC ऑफिस खैरपुर जे दरबार हॉल में डायरेक्टर ऑपरेशन PDMA इमदाद हुसैन सिद्दीकी जी सदारत हेठि थियो। इजलास में डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जील नूर चन्ना, एडिशनल डिप्टी कमिश्नर ज़फ़र अब्बास अब्बासी, असिस्टेंट कमिश्नर्स गडियल क़ौमुन UNJ फील्ड ऑफिसर दोदो खान समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे आला ऑफिसरनि शिरकत की। डायरेक्टर ऑपरेशन PDMA इमदाद हुसैन सिद्दीकी इजलास दौरान ऑफिसरनि तोड़े इंजीनियर्स खे हिदायत कई त अॼोके इजलास ऐं इन खां पोइ निशानदी कयल तालुका कोट डिजी, किंगरी, ठरी, मीरवा, खैरपुर, गंबट ऐं ॿियनि तालुकनि में बरसाती पाणी जो नेकाल बाबति मिक़दार खे चेक कयो वेंदो। पंपिंग स्टेशन केतिरा हलनि था जंहिं बाबति 2 ॾींहनि जो दौरो मुकमिल करे तफ़सील रिपोर्ट अदालत में जमा कराई वेंदी। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।